कराची उर्दू यूनिवर्सिटी सिंधी सथ पारां वफ़ाक़ी अब्दुल हक कैंप्स में सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, जंहिं में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अलीजो, एडवोकेट मज़हर राहूजो, प्रोफेसर शेर बेरानी, फरहान लाड़क, मुश्ताक सरकी, इशफ़ाक़ उतेरो, मनान शेख, सोनिया समेत उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन ते शागिर्दनि ऐं शागिर्द याणियुनि सक़ाफ़ती टेबलोज़ ऐं होजमालो ते रक़्स कयो। सक़ाफ़ती तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त जंहिं शहर में सिंधी माण्हू ख़ौफ़ विचां हलंदा हुआ ऐं पंहिंजी ॿोली शनाख़्त ऐं सक़ाफ़त खे लिकाए हलंदा हुआ, अॼु साॻे शहर में ऊचे घाट सां सक़ाफ़ती लिबास पहिरे ऐं पंहिंजी ॿोली सक़ाफ़त ऐं क़ौमी तशख़्ख़ुस खे उजागर करण नई सिंध जी शुरूआत आहे। हाणे एहसास कमतरी ख़त्म करे एहसास फ़ख़्र जो दौरु आहे, बुनियादी तब्दीली जो दौरु आहे, जंहिंमें सिंधी क़ौम खे पंहिंजा सभु क़ौमी हक़ हासिल करणा पवंदा ऐं शानदार सक़ाफ़ती तक़रीब मुनक़द कराइण ते उर्दू यूनिवर्सिटी जे उस्तादनि ऐं शागिर्दनि खे जस ॼां थो। तक़रीब खे ॿिनि पिणु ख़िताब कयो।